नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं तो मलीर में स्टील मिल पौरियतुन एहतजाज किया है। इंसाफ लेबर यूनियन जो चेयरमैन यासीन ॼामड़ो गिरफ्तार किया है। इन हवाले से राब्तो किया मलीर में आवाज़ टीवी के रिपोर्टर आसिफ जतोई सां। जी आसिफ, इन हवाले से अपडेट कजो, अवं केड़ा तफसील हैं? जी, हुकूमत पारां पाकिस्तान स्टील मिल के 9,250 पौरियतन के फारिग करने वाले फैसले के खिलाफ इंसाफ लेबर यूनियन जो चेयरमैन यासीन ॼामड़ो की अगवानी में अज एहतजाजी मुज़ाहिरो रखियो वियो स्टील टाउन में। इन एहतजाज में जीअं कारकुन ऐं अगवान गॾु थी रहिया हुआ त स्टील टाउन में मौजूद हुयो यासीन ॼामड़ो ऐं संदसि दोस्त साथी जेके हुआ अगवान हुआ पार्टी जा उहे मौजूद हुआ। तो रेंजर्स ऐं पुलिस जेका सो कार कई आहे ऐं तव्हांखे ॿुधायां त यासीन ॼामड़ो समेत उन जेके अगवान हुआ मिर्ज़ा आसिफ ऐं जावेद सेठार समेत 5 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे खणी वई आहे। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां त उते जेके मौजूद आहिनि कारकुन हुन में तमामु घणी कावड़ ऐं ग़म ऐं गुस्सो नज़र अची रहियो आहे। हुन जो चवणु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान ख़ान पहिरीं ऐलान कयो त स्टील मिल खे बहाल करण जो, ऐं हिन वक़्तु हीउ जेको ज़ालमानो फ़ैसिलो कयो वियो आहे स्टील मिल जे पौरियतनि खे फारिग करण जो, उनखे कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदासीं। इन ख़िलाफ़ एहतजाजी तारीख़ हलाईंदासीं। जी जी आसिफ, वॾी महिरबानी आवाज़ आगाह करण लाइ।